अस्सलाम वालेकुम। आऊँ ते टीचर आहियां गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल लोपतमरी जेका आऊं तव्हांखे कंडीशन थी ॾेखारियां स्कूल जी। उन लाइ करे असां वीडियो ठाहिणु शुरू था कयूं। ही स्कूल जो सेमिस कोड आहे ऐं स्कूल जी तव्हां कंडीशन ॾिसी सघो था त ही कहिड़ी हालत में असां छोकिरनि खे विहारे पढ़ाए रहिया आहियूं। हिकिड़ो त असां वटि टीचर का बि कान्हे, न को पटे वालो आहे, न ही चौकीदार आहे। ॿार ॾिसो ही डप खां ही सिर्फ़ु असीं ॿाहिरि ते विहारे वेठा आहियूं, थले ते आहे त मथां खां छित वित जो किरे न हेठि। ऐं ही बाउंड्री वाल ॾिसो बिल्कुलु नंढी आहे, उन सूरत में हीअं थो लॻे त असीं रोड ते वेठा आहियूं। गर्ल्स स्कूल जी बाउंड्री वाल बि वॾी ॾियणु खपे। हीअ ॾिसो स्कूल जी कंडीशन ऐं वॉशरूम जी कंडीशन अहिड़ी लॻी पई आहे। हिते जेके मटियारी डिस्ट्रिक्ट, हीअ जेको स्कूल आहे असांजो मटियारी तालुको बि मटियारी आहे ऐं डिस्ट्रिक्ट बि मटियारी आहे। ऐं जेका यूसी असांजी आहे मोहम्मद हुसैन हुंगोरा यूसी आहे। उन्हनि सभिनी आला हुकामनि खे जेके बि मटियारीअ जा असांजे टीओ आहे, डीओ साहिबान आहिनि ऐं जेको बि जज साहिब आहे, ACDC ऐं मथे जेके वज़ीर आला वज़ीर सेक्रेटरी एजुकेशन आहे सरदार शाह, सभिनी खे असीं हिकिड़ी मोदबाना गुज़ारिश ऐं अपील था करियूं, पुरज़ोर अपील ॿारनि खे ॾिसो। ऐं असां हिकिड़ी वाहिद आऊं टीचर आहियां जेका हिननि सभिनी खे असां फेस था करियूं। अहिड़ी हालत में असीं वेही पढ़ाई था करायूं। जीअं चवनि था सॼी सिंध वारा जेके बि एजुकेशन जा मिनिस्टर वग़ैरह चवंदा एजुकेशन सुधारियो। हाणे असांखे ॿुधायो त हिकिड़ी टीचर 100 खां मथे जेका एनरोलमेंट आहे, स्कूल जी कंडीशन अहिड़ी लॻी पई आहे। असां मतिलबु कहिड़े हिसाब सां असीं एजुकेशन हाणे हिननि खे सुधारे था ॾियो सघूं। जेको हिकिड़े ॿार खे जेको सही सां टाइम मिले उहो बि असीं नथा ॾियो सघूं। हीअ ॾिसो रोड पूरो साफ़ु ॾिसण में थो अचे, बाउंड्री वाल बि बिल्कुलु नंढी, ईअं थो लॻे असीं रोड ते वियो था पढ़ूं। हीअ ॾिसो स्कूल जी हीअ कंडीशन आहे। हीअ आहे गुल पियो आहे। हीअ क्लास में इंटर थियण सां ईअं थो लॻे त को ज़िलज़िलो आयल आहे, ईअं था किरियो पवनि। असीं पुरज़ोर अपील था करियूं जेके बि मटियारी डिस्ट्रिक्ट जा जेके बि इलाइक़ो में एजुकेशन जा ऑफिसर आहिनि उन्हनि खे त महिरबानी करे असांखे स्कूल जी बिल्डिंग ठाराए ॾियो ऐं असांखे उन सां गॾोगॾु स्कूल जो फर्नीचर ऐं जेके टीचिंग स्टाफ आहे या ॿियो को नॉन टीचिंग स्टाफ आहे सभु मुहैया असांखे कया वञनि।